مرحبا جد الحسین مرحبا. بسم اللہ الرحمن الرحیم. اج मां तव्हांखे अहिड़ो वज़ीफ़ो थो ॿुधायां जेको बि कंहिं बि मर्ज़ में मुब्तला हुजे, का बि तकलीफ़ हुजेसि, जेका बि बीमारी हुजेसि, चाहे शुगर हुजे, जेका बि बीमारी हुजेसि, उहो ही दरूद पाक पढ़े इंशाअल्लाहुल अज़ीज़ उनखे शिफ़ा थी वेंदी. पहिरियों हिन दरूद शरीफ़ जी तारीफ़ त ॿुधो, छा तारीफ़ कई आहे. नुज़हतुल मजालिस किताब आहे, उन जे अंदरि लिखियलु आहे हिकु नेक ऐं सालेह शख़्स शहाबुद्दीन इब्न अरसलान वटि आयो जेको हिकु वॾो सालेह ज़ाहिद आबिद आरिफ बिल्लाह शख़्स हो ऐं पंहिंजी मर्ज़ जी तकलीफ़ बयानु कयाई. उन्हनि फरमायो त ए बंदे ख़ुदा तूं कहिड़ी तो दवा ॻोल्हे, तूं मुजरब दवा कहिड़ी तो ॻोल्हे, तोखे कहिड़ी दवा जी ज़रूरत आहे. ए गाफ़िल इंसान, तूं ही दरूद शरीफ़ पढ़, तुंहिंजो हर मर्ज़ दूर थी वेंदो. उहो दरूद शरीफ़ कहिड़ो आहे मां तव्हांखे इहा जो फोटो ॾेखारियो वेंदो, उते तव्हां ॾेई पढ़ी सघो था, पर मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां ताकी तव्हांजी एराब जी ग़लती न थिए. दरूद शरीफ़ ही आहे अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला रूहि सय्यिदिना मुहम्मदिन फिल अरवाह व सल्लि व सल्लिम अला क़ल्बि सय्यिदिना मुहम्मदिन फिल क़ुलूब व सल्लि व सल्लिम अला जासद मुहम्मदिन फिल अजदास वसल्ले वसल्लम अला क़ब्र सय्यिदना मुहम्मदिन फिल क़बूर. जेको भी शख्स ही दरूद पाक पढ़े, कंहिं भी मर्ज़ में मुब्तला हुजे, जेको भी मर्ज़ हुजे, वो ही दरूद पाक पढ़ी उन ते दम करे इंशाअल्लाहुल अज़ीज़ उनके शिफा मिली.